बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, असां सां गॾु आहे समाजी वर्कर मोहम्मद आज़म चाचड़ साहब। असां मोहम्मद आज़म चाचड़ साहब खां हिकिड़ो सुवालु कंदासीं त उस्ताद आज़म असांखे इहो ॿुधाइजो त हीअ जेके क़बाइली जहिड़ा आहिनि इन्हनि जो घणो असरु कंहिं ते पवे थो पियो? रहीम सखीजन, तव्हां हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई त इन जो असरु कंहिंजे मथां पए थो। क़बीलाई जहिड़नि जो असरु अक्सर करे ग़रीब माण्हू जे मथां पियो आहे। मारियो बि ग़रीब माण्हू वियो आहे, न पीड़ियो बि ग़रीब माण्हू वियो आहे, क़तल बि ग़रीब माण्हू थियो आहे, ॿचिड़ो बि क़तल ग़रीब माण्हू जो थियो आहे, मुतासिर बि ग़रीब माण्हू थियो आहे, ऐं हिन वक़्तु जेको असरु आहे उहो बि हिन वक़्तु ग़रीब माण्हू जे मथां आहे। हीअ जेके क़बीलाई जहिड़ा आहिनि, इन जा क़बीलाई जहिड़नि जे करे को सरदारनि जे मथां असरु न पवंदो आहे। कॾहिं बि कंहिं सरदार जी गाॾी जे मथां कंहिं ॿिए क़बीले वारे हमिलो न कयो आहे, न कॾहिं हुनखे रुकावट बणिया, न कॾहिं रोकियो आहे हुनखे। सदाईं उहो ग़रीब मिसकीन आहे। हुन पासे जंहिंसां माण्हू विढ़ियल आहे उहो बि ग़रीब मिसकीन, जंहिंसां विढ़ूं था इहो बि ग़रीब मिसकीन। असां हुन जा बचा क़तल करे छॾिया, असांजा हिन बचा क़तल करे छॾिया, असांजूं बेवा हेॾां औरतूं थियूं, असांजी बेवा हेॾां औरतूं थियूं, बचा असांजा होॾां यतीम थिया, बचा असांजा हेॾां यतीम थिया। तरक़ी असांजी हेॾां रुकिजी वई, तरक़ी असांजी होॾां रुकिजी वई। ॿिए क़बीलनि जी पाण वेड़ जे करे ज़मीना ॿिन्हिनि जूं बंजर थी वियूं, पर कंहिं बि सरदार ते कंहिं वॾेरे ते को असरु न पियो। छो त उन्हनि जो इन्हनि सां वास्तो ई कोन्हे। तव्हां चओ घोटा ऐं भेरी जेको क़बीलाई जहिड़ो आहे, इन जो कंहिंजे मथां असरु आहे? केरु मारिजनि था? भेरी बि ग़रीब मारिजनि था, घोटा बि मिसकीन माण्हू मारिजनि था। घोटा बि जेके मारिजी वञनि था उहे बि ग़रीब आहिनि, मज़दूर आहिनि, हारी आहिनि, नंढी ॿनी ॿार वारा माण्हू आहिनि। भेरी बि जेको कमकार कनि था ॿनी ॿारे वारा माण्हू आहिनि। हेॾां भेरनि जी ज़मीनूं ग़ैराबाद थियूं, लॾपलाण थी, घर छॾे विया, ॻोठ छॾे विया, तरक़ी छॾे विया, घर छॾे दरपदर थिया वञी, हुनजी ज़मीना ग़ैराबाद थियूं, भंजर थियूं, हलिया विया। हेॾां घोटा बिरादरी मुतासिर थी। अॼु घोटो माना कमकार ते कीअं वञे? ज़ाहिर आहे ॿनी आहे, ॿारो आहे, फ़सुलु आहे, कीअं वञे बग़ैर हथियार? अच्छा, जंहिंखे हाणे हथियार न वठिणो, मजबूर हुनखे पंहिंजी हिफ़ाज़त लाइ हथियार वठिणो पए। किरोड़े अरबे रुपयनि जो हथियार जो कारोबार थींदो। तव्हां ॾिठो त केतिरा हथियार जो माना थिए थो हाणे मुतासिर। अच्छा, अचो तव्हां वरी सावंद ऐं सुंदराणी। सुंदराणी बि कचे में वेठो आहे, सावंद बि कचे में वेठो आहे। ज़मीना बंजर सावंदनि जूं बि थींदियूं, सुंदराणी बिरादरी जूं बि थींदियूं। मुतासिर केरु थींदो? हेॾां बि ग़रीब सावंद थींदो, मिसकिन मज़दूर, हारी नारी, नंढी ॿनी वारो। होॾां बि सुंदराणी केरु नुक़सानु थींदो? नंढी ॿनी ॿारे वारो। ज़मीना हुनजी बि ग़ैराबाद थींदी, हुनजी बि ख़तरे में 24 कलाक हो बि रहियो, ख़तरे में 24 कलाक हे बि रहियो। बचा यतीम कंहिंजा थिया, हेॾां बि मिसकिन सावंद जा थिया, होॾां मिसकिन सुंदराणी जा थिया। अचो तव्हां लखण ऐं अबासी, केरु मारिजनि था? होॾां बि ग़रीब मारिजे थो, हेॾां बि ग़रीब मारिजे थो, घर हेॾां बि लड़पड़ा थिए थी, होॾां बि लड़पड़ा थिए। हाणे जो सॼो जेको नुक़सानु आहे उहो असां मिसकिन ग़रीबनि जो थिए थो। हिन क़बीलाई जहिड़नि में, शादियुनि में, ग़मनि में इहे जेके असांजा सरदार आहिनि, इहे पाण में गॾु आहिनि। कंहिं बि सरदार खे अॼु बि जेकॾहिं कुझु थी पइजे त उहो ॿियो सरदार जेको क़बीले जो आहे उहो हुन सरदार वटि वेंदो। असां हिक ॿिए जे मथां बंदूक ताणी वेठा आहियूं। सुंदराणी कादरपुर नथो अची सघे, सावंत वेठो आहे, सावंत पतण ते वेठो आहे, पर सुंदराणी नथो अची सघे, हेॾो सावंत पना न वेंदो। हेॾां घोटा बिरादरी जो माण्हू जेको आहे परे पासे कचे नथो वञी सघे, गेमड़े पासे ॾोड़ भेरी वेठो आहे, पर होॾो वरी घोटा बिरादरी सावंत अरबाणी हेॾे नथो, पंहिंजो भेरी हेॾे नथो अची सघे। सरदारनि खे त परवाह ई कोन्हे न साईं, उहे त ख़ुशि वेठा आहिनि, उनजी का ज़िमेवारी कोन महसूसु कनि था। मां सरदार साहिबान खे चवां थो त अलाह साईं तव्हांखे सरदार इन करे कयो आहे त तव्हां असांखे क़बीलनि जो जेको सरदार बणायो आहे, तव्हांखे अलाह इज़त ॾिनी आहे, उहा इन लाइ ॾिनी आहे त असांजा जेके समाजी मसइला आहिनि उनखे तव्हां पंहिंजो सम्झो। जेकॾहिं घोटो मारिजी वियो आहे त उहो घोटा बिरादरी जो सभिनी जो आहे, असां सिंधियुनि जो आहे, असांजो सिंधी आहे। जेकॾहिं भेरी मारिजी वियो आहे त उहो असांजो सिंधी आहे, असांजो ग़रीब सिंधी भाउ आहे। सुंदराणी मारिजे थो त असांजो ग़रीब सिंधी भाउ आहे। सावंत मारिजे थो त उहो असांजो ग़रीब सिंधी भाउ आहे। सरदारनि खे त कुझु बि कोन थो थिए न। बचा यतीम कंहिंजा थियनि था, असां ग़रीबनि जा। असांखे हाणे थोरो सोचणु खपे, असां ग़रीब इहो थोरो सोचूं त असां मारिजूं छो था, मारियूं छो था, नुक़सानु कंहिंजो थिए थो? सरदारनि खे परवाह ई न आहे, हुनजी न का गाॾी खे रुकावट आहे, न हुनजे कारोबार खे रुकावट आहे, न हुनजी ज़मीन खे बंजर थिए थी। कंहिं बि सरदार जी ज़मीन काई ग़ैराबाद कोन्हे, ज़मीन ग़ैराबाद कान थियूं जेको असां पाण में क़बीला विढ़ूं था असांजियूं आहिनि। हाणे SP साहब हिकिड़ो जेको क़दम खयो आहे, सभिनी सरदारनि खे गॾे करे जेके क़बीलाई जहिड़ा आहिनि इन खे गॾिजी विहारे इन जे मसइले खे हल कयूं। ॾिसो न, कल्ह हिकिड़ो गबरू नौजवान
15 सालनि जो 12 सालनि जो हिकिड़ो मासूम गुलाब जो गुल घोटो शहीद थी वियो, ॿियो शदीद ज़ख़्मी थी वियो। अॻ में हिकिड़ो नंढो घोटो शादादो दुकान में घोटो शहीद थी वियो। हाणे उनजी अमड़ खां, उनजी जीजल खां, उनजी भेणनि खां, उनजे इलाइक़े जे माण्हुनि खां त पुछो न, दर्द त उन खां पुछो जिते चुल्हो उंजामजी वियो आहे न, जिथे गुलाब जा गुल ईद जे ॾींहुं कपिड़ा पाए वेंदा उन खां तव्हां पुछो न साईं। असां चऊं था त विढ़ूं असां सिंधी ग़रीब था, हिक ॿिए सां विढ़ूं था, हिक ॿिए खे मारियूं था, सरदारनि खे कुझु बि कोन्हे। असां वरी चऊं था सरदारनि खे त भाउ तव्हांखे असां इज़त, तव्हांखे अलाह सां इज़त ॾिनी आहे न, तव्हांखे सरदार असांजे मथां अलाह सां तव्हांखे मुक़ररु कयो आहे। भई यार ख़ुदा रा तव्हां कुझु रहम कयो, इहे ॿचिड़ा पंहिंजा सम्झी करे तफ़रीक़ न कयो त सुंदराणी आहे, सावंद आहे, घोटो आहे, बेरी आहे, अब्बासी आहे, लखणा, न न न न, इनखे पंहिंजो सिंधी सम्झो, पंहिंजे सिंध जो धरती माउ जो पुटु सम्झो, इनखे सिंधी सम्झी करे तव्हां भई ख़ुदा रा हिकिड़ो अमल कयो। इहो मारिजी न, नाहक मारिजी आहे, कोई इंसाफ़ु कोन्हे, मारिजी वियो, हुनजे मथां एफआईआर थी वियूं। हाणे जेको कल्ह मुक़ाबिलो थियो, अलाए जंहिं घोटे खे हथियार न वठिणो लाज़मी वठिणो पंहिंजी हिफ़ाज़त लाइ, बेरी खे वरी ख़तरो थियो त मां कल्ह घोटा मारे आया आहियूं, मरिजी विया आहिनि, अॼु असांखे बि ख़तरो थियो। सावंद हार हुते राकेट लांचर, यार कहिड़ो तव्हां हिक ॿिए जे मथां राकेट लांचर इस्तेमालु था कयो, हिकिड़े भाउ जे मथां राकेट था ठोकियो, घोट जे मथां, केॾो एॾो ज़ुल्म करे विया आहे, छा खाई विया? थोरी थोरी ॻाल्हियुनि जे मथां हिक ॿिए खे मारे असां नस्त नाबूद करे छॾियो आहे। असांजी तालीम रुकिजी वई, तरक़ी रुकिजी वई, असांजी सियासी समाजी ज़िंदगी रुकिजी वई। सुबुह खां वठी शाम ते अना पाले हिक ॿिए जे ख़िलाफ़ु रुॻो हुनजे मथां फायर, उहो हुनजे मथां फायर, वॾो नुक़सानु थियो। त असां SSP साहिब खे चऊं था त तव्हां जेको क़दम कयो त क़बीले जहिड़नि जो मां ख़ात्मो कंदुमि, सभिनी सरदारनि खे गॾे करे विहारींदुसि, महिरबानी ख़ुदा रा गॾिजी करे हिन विहारियो। ईअं न थिए त घर घर मां, जंग जंग मां ऐं ॻोठ ॻोठ मां इहे राकेट लांचर ऐं हथियारनि जो आवाज़ु अचे, केतिरा सिंधी ग़रीब मिसकिन बेॾोह बेगुनाह मारिजी वेंदा। असां सिंधी क़ौम खे अपील था कयूं, मिसकिननि खे, जेके ग़रीब सिंधी आहिनि, सुंदराणी हुजनि, भेरी हुजनि, लखण हुजनि, अब्बासी हुजनि, घोटा बिरादरी जा असांजा ॿाहिरि हुजनि, सभिनी खे हथ जोड़े अर्ज़ु था कयूं, ख़ुदा रा यार इन बाहि खे उंजामियो। ईअं हिक ॿिए जी कढ हथियार ताणे करे तव्हां बीह रहिया आहियो, तव्हांजा ॿचिड़ा हिक ॿिए जा शहीद न कयो, वॾो नुक़सानु थिए थो सिंध जो। सिंध में हिकिड़ो ई क़बीलाई जहिड़नि जो असांजो नासूर थियो आहे, सिंधी वॾी तबाही जी तरफ़ वञे पियो, धाड़ियल धारा वञनि पिया ऐं हिक ॿिए सां असां पाण मारियूं पिया। असां सभिनी सरदारनि खे वरी बि चऊं था ऐं इंतिज़ामिया खे चऊं था, महिरबानी ख़ुदा रा इन शइ ते नज़रसानी करे, जीअं वधीक ॿियूं जानियूं, वधीक ॿियूं अमड़ियूं, वधीक ॿिए मारियूं, वधीक ॿिए असांजूं अदरियूं बेवाऊं न थियनि, के मासूम ॿारड़ा यतीम न थियनि। सिंध अॻ में बि यतीम आहे, कोई यतीम खानो न सिंध थी वञे। ॾींदा कंहिं ॿिए प्रोग्राम ते इजाज़त, ऐं जो ख़ादिम।